अरे बबल साईं 50 तारीख ने खाता भरजी विया न या कोई भी ना आयो झूलेलाल जो कसम टाइम थोड़ो देती देती हर कंहिं जो परेशान लगा पिया आबादी नथी आ बबल असां बि ॾिसूं तो हिते छा कयूं बस ईंदा हाणे हला वाणे न दीवान साहब राम 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 बाबा एयो बाबा जो खैर आहे दीवान साहब खैर बाबा खैर कीअं अचण पियो दीवान साहब तव्हांखे त ख़बर आहे असां ग़रीब माण्हू मुंहिंजो नंढड़ो अस्पताल में आहे मां व्याज ते पैसा वठण जेको थी सघे मूंखे ॾियो तव्हांखे मां व्याज ते पैसा ॾींदुसि बाबल तोबा तोबा झूलेलाल जो कसम मां भगवान को रुॼां व्याज मां कोन हलाईंदो आहियां बाबल साईं तोबा मां भगवान जय श्री कृष्ण खां रुॼां बाबा मां वाणे व्याज न हलाईंदो आहियां तोबा अॼुकल्ह तव्हांजा मुस्लमान लही पिया अथई पंहिंजे मुस्लमाननि ॾे वञी उतां कुबे मां वञी व्याज वठ तोबा जय श्री राम जय श्री राम जय श्री राम तोबा बाबा दीवान तव्हां व्याज न वठंदव न बाबा न दीवान साहब तव्हां त असां हुन मुस्लमाननि खां कई दफ़ा भलायो जो व्याज ते असांखे पैसा ॾियनि कुबे जो हुजे या कची पुल जो असांखे व्याज में तबाह करे छॾियो हुननि असां बाबा भगवान को रुॼूं था तोबा बाबा तोबा व्याज को असां तोबा कई आहे भगवान को रुॼूं था जय श्री राम असांखे त मरी वञूं था सारनि था असांजा हक़ हिसाब उते पूरा तव्हां मुस्लमाननि जा त भाॼी हलाओ तव्हां को हिसाब वठंदो दीवान साहब अॻे ॿुधंदा हुआसीं त वाणिया ॾींदा व्याज हाणे मुस्लमान लही पिया आहिनि तव्हां त भॻवान खां ॾिजो था पर अलाह पाक क़ुर खां बि कोन था ॾिजनि तोबा तोबा बाबा तुंहिंजो बछड़ो बीमार आहे न बाबा मां जय श्री राम जे सदके तुंहिंजी मदद कयां थो अचे हे वटि बग़ैर व्याज जे अथई मां व्याज व्याज कोन थो हलायां हे कर्ज़ मां तव्हांजो लाहींदुसि बाबल हे तोखे मां जय श्री राम जे सदके मदद कई वरी पंहिंजे बछड़े जो इलाज करा ओल बाबा अलाह तुंहिंजो मदद भगवान तुंहिंजी मदद झूलेलाल जो कसम मुस्लमान व्याज सरेआम हलाइनि था पर हिन दीवाननि खे पंहिंजो भॻवान जो ख़ौफ़ आहे पर हुन मुस्लमाननि खे अलाह जो ख़ौफ़ न आहे इन्हनि व्याज बंदि कयो पर मुस्लमान सरेआम हलाइनि था भॻवान तोखे ख़ुशि करे अलाह तोखे ख़ुशि करे दीवान वञ बाबा वञ राम राम जय श्री कृष्ण बाबा वञ बाबा वञ बाबा असांखे राम जो ख़ौफ़ आहे बाबा असां कॾहिं व्याज न हलाईंदासीं भले असां सड़ूं चाहे मरूं जय श्री राम जय श्री राम